नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा आयत नंबर 26 से 26 खां वठी 29 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला ला यस्तहयी नथो शर्माए ऐं यदरिब कहू बयान करे थो मसलन मिसाल मां बऊदतों फमा फ़ौक़हा मां यानी मच्छर जो मिसाल बयान करे थो मच्छर जी या हुन खां बि का ख़फ़ीफ़ शइ या हुन जे मथां जेका बिल्कुलु नंढड़ी हिकिड़ी शइ हूंदी आहे उन जी, यानी अल्लाह ताला इन ॻाल्हि खां नथो शर्माए त हू मिसाल बयानु करे इंसाननि जे लाइ मच्छर या उन खां बि कंहिं ख़फ़ीफ़ शइ जी। फ़अम्मल्लज़ीन पोइ रहिया उहे माण्हू जिन आमनू ईमान आंदो फ़यअलमून पस उहे ॼाणनि था अन्नहू बेशक इहो अल हक़ आहे मिन रब्बिहिम उन जे रब जी तरफ़ खां। व अम्मल्लज़ीन ऐं रहिया उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो या इनकार कयो फ़यक़ूलून पस उहे चवनि था माज़ा अरादल्लाहु छा आहे इरादो अल्लाह जो बिहाज़ा मसला हिन मिसाल सां युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा हिकिड़ी ॻाल्हि सां अल्लाह ताला गुमराह करे थो केतिरनि ई खे ऐं हू हिदायत ॾिए थो हिकिड़ी ॻाल्हि सां केतिरनि ई माण्हुनि खे। वमा युदिल्लु बिही इल्लल फ़ासिक़ीन ऐं नथा गुमराह थियनि इन सां पर उहे जेके फ़ासिक़ आहिनि जेके नाफ़रमान आहिनि यानी जेके अल्लाह जा हुक्म खे नथा मञनि उहे ई माण्हू जेके इन ॻाल्हि खां गुमराह थियनि था मिसालुनि खां नथा सबक़ हासिल कनि। अल्लज़ीन यंक़ुदून अहदल्लाहि उहे माण्हू जेके टोड़ीनि था अहद खे यानी अल्लाह जे वादनि खे अल्लाह सां कयल जेके अहद आहिनि उन्हनि खे टोड़ीनि था मिन बादि मीसाक़िही उन जे पुख़्ते करण खां पोइ वयक़्तऊन मा अमरल्लाहु बिही ऐं उहे कटिनि था उन्हनि हुकुमनि खे जिन खे ऐं यूसल जिन खे हुन जोड़ण जो हुकुम ॾिनो वयुफ़्सिदून फ़िल अर्दि ऐं उहे फ़साद कनि था ज़मीन में उलाइक हुमुल ख़ासिरून इहे ई उहे माण्हू आहिनि जेके ख़सारो पाइण वारा आहिनि यानी उहे नाफ़रमान जेके वादनि खे पूरा नथा कनि उहे नाफ़रमान जेके अल्लाह जे हुकुम खे जिन खे अल्लाह क़ाइमु रखण जो हुकुम ॾिनो उन्हनि हुकुमनि खे नथा मञनि रिश्तेदारनि खे कटिनि था ज़मीन में फ़साद कनि था अल्लाह जे अहद खे पूरो नथा कनि त इहे बि जेके आहिनि ख़सारे पाइण वारा आहिनि। कैफ़ तकफ़ुरून कीअं तव्हीं इनकार कयो था बिल्लाही अल्लाह जो वकुंतुम अमवाता ऐं जॾहिं त तव्हां जेके बेजान हुआ फ़अहयाकुम पस हुन ज़िंदा कयो तव्हांखे सुम्मा पोइ युमीतुकुम हू वरी फ़ौत कंदो तव्हांखे सुम्मा पोइ युहयीकुम वरी ज़िंदा कंदो तव्हांखे सुम्मा पोइ इलैही उन जी ई तरफ़ तुरजाऊन तव्हांजी वापसी आहे। हुवल्लज़ी उहा ज़ात जंहिं ख़लक़ पैदा कयो लकुम तव्हांजे लाइ मां फ़िल अर्दी जमिया जेको कुझु ज़मीन में आहे सभु कुझु इंसान अल्लाह ताला तुंहिंजे लाइ ई पैदा कयो। सुम्मस्तवा पोइ हुन पंहिंजी तवज्जा कई इलस समाई आसमान जी तरफ़ फ़सवा हुन सभु असमावात पोइ हुन दुरुस्त ठाहे छॾिया 7 आसमान व हुअ बिकुल्लि शैइन अलीम ऐं हू हर शइ जो इल्मु रखण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।